सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ इलाइक़नि में तूफ़ान का पोइ बरसात गर्मी जो ज़ोर टुटी पियो। मौसम खुशगवार, बिजली जो निज़ाम डामाडोल। दादू वाही पांदी गाजी खावर थड़ी मोहब्बत गिरेलो कुबो सईद खान इरादड़ में बरसात। हेठाई पारा इलाइक़ा पानी हेठ अची पिया। गोरख हिल स्टेशन ते निस्बत गोरख पासिन जे मुखन ते मुर्कू मोटी आयूं। बलोचिस्तानी पंजाब के मुख्तलिफ शहरन में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। नदी नाला पानी से भरजी पिया। खुजदार में मुख्तलिफ हादसन में 3 ॼणा फौत, 1 ज़ख्मी। जिंदापीर जे इलाइक़े में विध किरण सबब नौजवान हयाती मिलाए वेठो। कोई सुलेमान जे चाबलू सिलसिले में तेज़ मींहं बाद बरसाती नदियुनि में ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते पारां बरसातनि जो सिलसिलो ईंदड़ कुछ ॾींहंनि ताईं जारी रहण जी अॻथी। बानी पीटीआई के संदस बार या भेनरूं आज़ादी नथियूं ॾियारे सघनि। पीटीआई बानी ॿारनि खे सियासत में आणणु चाहे थो। संदस बार ज़रूर पाकिस्तान अचनि, तहरीक हलाइण चाहिनि था त हलाइनि, पर आज़ादी पीटीआई बानी ते पाण ते भाड़े थी। बानी पीटीआई जा ॿार कानून जे दायरे में रही कम कनि त को एतिराज़ नाहे। संदन अचण सां को तूफ़ान न ईंदो। नून लीग जे सेनेटर इरफान सिद्दीकी जूं ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं। चवे थो आसिफ ज़रदारी रियासत जे सरबराह तो सुठो कम करे रहियो आहे। मुदबर शख्सा खे हुन हुकूमत लाइ का बि ॾुखियाई पैदा न कई। पीपल्स पार्टी असांजी इतिहादी आहे, असां छो इन निज़ाम खे ख़राब करणु चाहींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो करण थापुर के ॾिनल इंटरव्यू पाकिस्तान की वॾी सिफारती कामयाबी आहे। बिलावल भुट्टो न रुगो नौजवान क़यादत जो नुमाइंदो आहे, पर पाकिस्तान लाइ हिकु बावकार आलमी आवाज़ पिणु बणिजंदो पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जहिड़ी रीत दहशतगर्दी ख़िलाफ़ आलमी सतह ते पाकिस्तान जो केस पिड़ियो सो साराह जोॻो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शकील इनाम अहमद जो बयान चयाईं, करण थापुर जहिड़े तजुर्बाकार सहाफ़ी साम्हूं इन एतमाद सां ॻाल्हाइण खेसि दिफ़ाई पोज़ीशन ते आणण बिलावल भुट्टो जी सियासी बसीरत आहे। इंटरव्यू दौरान करण थापुर हर मुंझंदो रहियो ऐं ग़ैर मुतवाज़िन नज़र आयो। बिलावल भुट्टो पूरे बहस में पुरएतमाद ऐं फासिल मौक़िफ़ सां नुमाया रहियो। मिठाणी बरसात संगावती तकरार तां छेड़ो फारिक में 1 ॼणो क़तल, 4 ज़ख्मी। भोटी में सियाल ऐं मस्तोई बिरादरी जी विधुरियुनि में झड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबब सदर मस्तोई मारिजी पियो, ज़ख्मी अस्पताल मुंतक़िल। ठुल में बुरड़ा ऐं सुबरा बिरादरी जी भेनरुनि में थियल जहिड़े दौरान फारिग में ज़ख्मी थियल पाटाड़ू दोदो नुनारी नवदेर अस्पताल में फौत। मार्शीबलनि जो अंग वधी पियो। ॿ ॾींहं पैसनि जी ॾेती लेती तां जहिड़े दौरान ज़ख्मी थियल ख़ान सुमरो लाड़काणे जी ख़ानगी अस्पताल में फौत थी वियो हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ब्राज़ील ते 50 सैकड़ो टैरिफ लागू करण की धमकी ॾेई छॾी। सदर ट्रंप ब्राज़ील के अॻूणे सदर बोल्सोनारो ख़िलाफ़ कार्रवाई के सियासी इंतकाम करार ॾेई छॾियो। ब्राज़ीली सदर लोला डी सिल्वा जो चवणु आहे त अॻूणे सदर बोल्सोनारो 2022 जे चूंडनि में पंहिंजी शिकस्त बावजूद इक़्तिदार ते क़ाबिज़ रहण जी साज़िश कई। ब्राज़ीली सदर इसराइल हथां फ़लस्तीनी जे क़त्लाम के नस्लकुशी करार ॾिनो हो।